शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के मेरी प्यारन के दिल वारन के खुश आमदीद। दोस्तों अज रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। चाकर खान मारियो वेंदो, अकबर खान जा माण्हू उन खे पकड़े वठंदा ऐं चाकर खान ऐं कोमल खे पूरो करे छॾींदा ऐं अकबर खान पंहिंजो बदिलो वठंदो। छा वाकई सच में ईअं थियण वारो आहे? जी हाँ दोस्तों, पर एॾो आसानी सां न। अकबर खान चाकर खान ऐं कोमल खे पंहिंजे वाठनि जे हथां पकड़ण जी कोशिशि पूरी कंदो, रस्ता घटि घिटियूं बंदि कराईंदो, पर हिन चकर कोमल जो साथ आहे चाकर खान सां। चाकर खान उतां निकिरण में वॾी आसानी सां कामयाबु थी वेंदो ऐं इन्हनि जे हथ एॾी आसानी सां कोन ईंदो। जी हाँ दोस्तों, चाकर खान पंहिंजी प्लैनिंग में कामयाबु थी वियो आहे। हुन पंहिंजो बदिलो अकबर खान खां वरितो ऐं इज़त जे बदिले इज़त जो फालूदो करे छॾियईं। अकबर खान खे इहा शइ हज़म कान थींदी। अचण वारा एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ड्रामो ज़बरदस्त थी चुको आहे, बहितरीनु थी चुको आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा।